हाँ जी नाज़रीन, तव्हांखे बिग ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त ज़िले सांगड़ जे शहर टंडो आदम जी पुलिस जी मदई जी शहर में हिकिड़ी वॾी कार्रवाई थी आहे। ॿुधण में पियो अचे त 2-3 ॾींहंनि खां वठी जेका टंडो आदम जी पुलिस ही मदई जी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी रकी करे रही हुई ऐं जंहिंखां पोइ अॼु जेको आहे कुझु घणियूं पहिरियां उन पुलिस जेको आहे उहो मदई जी शहर जे हिकिड़ो शहरी आहे अब्दुल फताह आरबाणी उन जे घर में कार्रवाई कई आहे। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2-3 मोबाइलनि ते जेको आहे पुलिस जी रेड थी आहे ऐं मदई जी पुलिस बि ॿुधाए पियो वञे त उन्हनि सां साणनि गॾु हुई ऐं टंडो आदम खां ज़िले सांगड़ जे शहर टंडो आदम खां हिते पुलिस आयल हुई जेका हिते 2-3 ॾींहंनि खां वठी तरसियल हुई कंहिं वॾे कंहिं मुहिम जे सिलसिले में हिते आयल हुई ऐं शहर जो गश्त करे रही हुई। चोरी छपी ऐं का तलाश हुई कंहिं शइ जी ऐं ॿुधाए पियो वञे त अॼु जेको आहे कुझु घड़ियूं पहिरियां जेको मदई जी शहर सां तालुक़ु रखंदड़ अब्दुल फताह आरबाणी जे घर में पुलिस कार्रवाई कई आहे। ॿुधण में पियो अचे त पुलिस सां गॾु लेडीज़ पुलिस बि हुई जेका घर जे अंदरि माना दाख़िल थी करे उन्हनि सर्च ऑपरेशन कयो आहे जंहिंमें 3 खां 4 चवनि था औरतूं बि पुलिस खंभे खणी वई आहे ऐं जॾहिं त हिकिड़ो माण्हू बि जेको उते तरसियल हुयो उन घर में जेको ॿुधाए पियो वञे त को ॿाहिरियों हुयो जेको कुझु अरसे खां हिते रहियल हुयो ऐं उन माण्हूअ खे जेको आहे पुलिस हितां खणी वई आहे। ॿुधाए पियो वञे त हिकिड़ो जेको आहे माण्हू ऐं 2-3 औरतूं जेके आहिनि उहा टंडो आदम जी पुलिस जेका कार्रवाई करे ऐं हितां मदई जी शहर मां इहे गिरफ़्तार करे ऐं खंभे खणी वई आहे ऐं ॿुधाए पियो वञे त उहो जेको जो नौजवान आहे हिकिड़ो उहो हितां शहरी न हुयो पर उहो को ॿाहिरों जो ॿुधाए पियो वञे। इहे बाख़बर ज़राए आहिनि जेके हतमी ऐं फाइनल जेके जेको पुलिस ही जेका स्टेटमेंट ॾींदी त उहा ई रहंदी पर जेके असांजा ज़राए असांखे ॿुधाइनि था पिया उहा इहा ॿुधाइनि था त टंडो आदम सां लाॻापियल पुलिस हुई ऐं उहा जेका आहे 2-3 ॾींहंनि खां वठी हिते तरसियल हुई मुसका उन्हनि खे तलाश हुई कंहिं शइ जी ऐं उनखां पोइ अॼु जेको आहे उहा अब्दुल फताह आरबाणी जे घर में उहा घिरी करे उन कार्रवाई कई आहे ऐं उहा जेका हिकिड़े नौजवान समेत 3-4 औरतूं जेके ॿुधायूं पियूं वञनि त उन्हनि खे खंभी खणी विया आहिनि ऐं उहो जेको नौजवान आहे उहो ॿुधाए पियो वञे त उहो हितां मदई जी जो शहरी न आहे पर उहो को ॿाहिरों जो हुयो। इहो फर्दर जेको आहे इहो केरु हुयो ऐं कहिड़े सिलसिले में हिते आयल हुयो इहो वधीक तहक़ीक़ खां पोइ ई ख़बर पवंदी ऐं पुलिस खे छा मतलबु हुयो ऐं छो मतलबु हुयो इन हवाले तां बि काई बि हतमी जेको आहे राय क़ाइमु नथी करे सघिजे हतमी मालूमात नाहे मिली सघी पर लॻे ईअं थो त का वॾी कार्रवाई आहे थियल आहे उन इलाइक़े में जंहिं मां ही जेके आहिनि माण्हू उन्हनि खे रुकायल हुया। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते मदई जी शहर में काफ़ी टाइम खां वठी वॾो हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास आयल हुयो। कल्ह 3 ॾींहं खां वठी पुलिस जेका गश्त पई करे त हिते मुख़्तलिफ़ चमेगोयूं बि थियनि पियूं उन सां गॾोगॾु हिकिड़ो शहर में ख़ासि करे ॾोहारी तबिको ऐं मशकूक जेको तबिको हूंदो आहे जंहिंजो क्रिमिनल सरगर्मियूं हूंदियूं आहिनि उहो तबिको ॾाढो जेको आहे उहो हीसियल हुयो ॾाढो परेशान हुयो ऐं असांखे त एतिरो बि ॿुधण में आयो त जिते कुझु माना जेको आहे तो मंशियात वग़ैरह या को हलंदो आहे या प्लस में जेको आहे शराब वग़ैरह सप्लाई थींदो आहे उन्हनि इलाइक़नि में बि जेको आहे उहे सरगर्मियूं मुअतल कयूं वयूं हुयूं ऐं माण्हू जेको आहे त वॾा अलर्ट थी विया हुया। बहरहाल उनजो नतीजो अॼु निकितो त उहा पुलिस जेका आहे उनखे को कंहिं वॾे ॾोह में शायदि को माण्हू घुरिबल हो जंहिंजी तलाश हुई ऐं अॼु जेको आहे उहो उन आख़िर घर में हिकिड़े में कार्रवाई थी आहे। उन कार्रवाई जे नतीजे में हिकु नौजवान ऐं 3 औरतूं जेके आहिनि पुलिस खणी वई आहे ऐं उहो नौजवान जेको ॿुधाए पियो वञे त उनजो तालुक़ु मदई जी सां न आहे पर को ॿाहिरियों नौजवान हो। वधीक जेको आहे जांच